मुझो नालो डॉक्टर मंसूर अहमद बुघियो आहे। मां प्लानिंग एंड प्रोग्रेस ऑफिसर आहियां, डायरेक्टोरेट जनरल एग्रीकल्चर एक्सटेंशन सिंध। वणनि जी अहमियत असांजे लाइ तमामु घणी आहे। हिकिड़ो त असां वण असांखे छांव ॾियनि था, पर जेकॾहिं असां उहो वण मेवे वारो असां पोखियूं पंहिंजे घर में। ऐं मां अॼु जे हिन मौक़े मां फ़ाइदो वठंदे इहो ई तव्हां सभिनी दोस्तनि खे मशवरो ॾींदुसि त उन सां हिकिड़ो असांखे छांव मिलंदी, ऑक्सीजन बि मिलंदी, पर उन सां गॾु असांखे इहो जेको आहे न्यूट्रिशन जो सोर्स थींदो। असां जेकॾहिं सिंध में ॾिसूं त हिन वक़्तु असांजा जेके ॿाहिराड़ी जा ख़ासि तौर ते ॿार आहिनि, उन्हनि में 50% ॿारनि में जेको आहे सो स्टंटिंग ऐं माल न्यूट्रिशन जो शिकार आहिनि। स्टंटिंग ऐं माल न्यूट्रिशन उनखे चवंदा आहियूं त उन्हनि जा जेके ज़िंदगी जे पहिरियों 5 सालनि में उन्हनि खे जेके न्यूट्रिशन या जेके ग़िज़ा मिलणु खपे, हा उहा उनखे जीअं त न मिलंदी आहे त उन्हनि जी ग्रोथ या उनजी वाध वीज रुकिजी वेंदो आहे ऐं उहे जेके उन्हनि जे मथां असरात हूंदा आहिनि, बाक़ी सॼी ज़िंदगी उनखे मुंहुं ॾियणो पवंदो आहे, छो जो उहे उनजे मथां उनजो असरु एतिरो थी चुको हूंदो आहे जो उनजो इवन जेको सोचणु सम्झण जी जेका सलाहियत आहे उनजे मथां सदाईं जे लाइ उहो असरु छॾे ॾींदो आहे। इनखे असां घटि में घटि जेके पंहिंजे घरनि में ख़ासि तौर ते ॿाहिराड़ी में त असां वटि एतिरो स्पेस मौजूदु आहे जो असां हर घर में जेको आहे सो घटि में घटि कुझु वण या जेको आहे सो घर में सब्जियूं जेके आहिनि, भाॼियूं पंहिंजे खाइण जेतिरियूं उहे आराम सां पोखे सघूं था पिया। त वण जेको आहे उहो उनजे पोखण जो बहितरु 2 सीज़न हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे असांजी बहारी सीज़न, ॿी सरह वारी सीज़न। जेका बहार वारी सीज़न आहे उन में असां 15 फेबरवरी खां वठी मार्च जो महीने ताईं असां चवंदा आहियूं त उन में तव्हां वणकारी कयो, या वरी सरह वारी जेका आहे उन में असां अगस्त खां पोइ सेप्टेंबर अक्टूबर इहे 3 महीना जेको आहे इन में जेकॾहिं असां वण लॻाईंदासीं त उन वण जे जेको आहे सो मैच्योर थियण जा यानी की वाध वीज थियण जा कामयाबी सां चांस वधी वेंदा आहिनि। छो चांस वधी वेंदा आहिनि? छो जो वण बि हिकिड़ी असां वांगुरु हिकिड़ी जेको आहे सो जानदार शइ आहे। उहो जॾहिं उनखे असांखे नए माहौल में विझंदासीं त उनखे उते एडजस्ट थियण जे लाइ टाइम लॻंदो आहे। तंहिंजे करे उन टाइम ते जेकॾहिं उनजे मथां तमामु घणी गर्मी बि जेको आहे असरु करे या तमामु घणी थधि, त उनजे जेको आहे सो सर्वाइव करण जा चांस घटि थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे असां उनखे चवंदा आहियूं त असां इन्हनि 2 मौसमुनि में तव्हां वण लॻायो ऐं जॾहिं वण लॻायो त उनजे लाइ सही तरीक़े सां तयारी कयो। तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर जेके असां वणकारी कयूं था पिया उन मां उनजो जेको आहे सो वधी विझी वण थियण जा चांस तमामु घटि हूंदा आहिनि ऐं उहो इनजे करे जो असां उनजी सही तरीक़े सां माना असां उनखे वणकारी कंदा न आहियूं। बहितरु इन जे लाइ इहो ई आहे, ज़री मार या जेके असांजा फॉरेस्ट वारा उहो इहा सलाह ॾींदा आहिनि त 3 फुट वेकिरो, 3 फुट चौड़ो ऐं 3 फुट जेको आहे सो गहिरो जेको आहे उहो खॾो खोटियो वञे। उन खॾे मां जेका मिटी कढी हिकिड़ो हिसो उहो, हिकिड़ो हिसो उन में लट जी मिटी जेका दरिया या वाह मां मिले तव्हांखे, ऐं हिकिड़ो हिसो ॻड़ियल सड़ियल जेको आहे सो वथाण जो भाण यानी की पुराणो जेको भाण उहो मिलाए करे उनखे खॾे में खे भरियोसि ऐं उनखां पोइ उन में 1-2 ॾींहं पाणी विझी जीअं ताकी उन में को लूणियाट या ॿियो कुझु असरात आहिनि उहे उन मां निकिरी वञनि। उहो करण खां पोइ तव्हां उनजे मथां उहो वण पोखियो इन सीज़न में ऐं उनखां पोइ उनजी हिफ़ाज़त कयो। शुरूआत में उनखे मुख़्तलिफ़ जानवरनि खां बचाइण जे लाइ उनजे चौधारी कुझु न कुझु सिरुनि सां या ॿिए कंहिं सां जीअं उहो इन तरीक़े सां जेकॾहिं असां कंदासीं त इहे वण वधंदा, असांखे ऑक्सीजन बि ॾींदा, असांखे छांव बि ॾींदा ऐं जेकॾहिं फ्रूट वारा वण मिसाल तौर ते सॼे सिंध में असां ॿेर लॻाए सघूं था। ॿेर में उहे साॻा फ़ाइदा आहिनि जेके हिकिड़े सूफ़ में हूंदा आहिनि ऐं उहो असां खाईंदासीं त असांजे जेको आहे सो घर जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी उहा ज़रूरत न्यूट्रिशनल पूरी थींदियूं ऐं जेके असां सां सिहत जा मसइला आहिनि उन्हनि में बि कुझु असांखे अॻु बराई थींदी। इवन असांजे सोचण सम्झण जी जेका आहे सघ बि असांजी बहितर। ऐं ॿी ॻाल्हि त ख़ासि तौर ते शहरनि में जेको आहे कोनोकार्पस इन जे करे असां मना कंदा आहियूं, छो जो इन जो जेको रूट सिस्टम आहे, इन जेको पाड़ूं एॾियूं त घणियूं ऐं तेज़ी सां वधनि थियूं जो इहे असांजे जेको ड्रेनेज सिस्टम आहे या असांजा जेको रोड आहिनि उन्हनि खे नुक़सानु थो ॾिए। तंहिंजे करे इनखे असां डिस्करेज कयूं था पिया त शहरनि में इनखे न पोखियो वञे। अहिड़ी जाइ ते ऐं हे साल्ट माना टॉलरेंट प्लांट आहे, अहिड़ी जॻह ते जिथे ॿियो को बि माना ॿूटो न थिए, को बि वण न थिए, त उते तव्हां बिल्कुलु हिन कोनोकार्पस खे पोखे सघो था ऐं उन मां उहे साॻा ई छांव वारा जेके आहिनि फ़ाइदा उहे वठी सघो।